अस्सलाम वालेकुम दोस्तों लॉकडाउन जे हिकिड़े ॾिघे अरसे गुज़री वञण खां पोइ बि हुकूमतनि ऐं चूंडियल नुमाइंदनि हिन बेरोज़गार थियल माण्हुनि जी सहायता जे लाइ संजीदा नज़र नथा अचनि। सिंध सरकार, ज़िले हुकूमतूं ऐं यूनियन काउंसिल ते मुश्तमिल रिलीफ कमेटियुनि जे विच में इख़्तिलाफ़ जा पड़ाॾा पिणु ॿुधण में अची रहिया आहिनि। यूनियन काउंसिल जे रिलीफ कमेटियुनि जे अॻवाननि जो चवणु आहे त असांखे ज़िले रिलीफ कमेटियुनि खां मिलंदड़ राशन तमामु घटि आहे ऐं मुतासिरनि जो तइदादु वधीक आहे। अहिड़ी सूरत हाल में रिलीफ जो सामान विराइणु असांजे लाइ परेशानी जो सबबु पिणु बणिजी रहियो आहे ऐं किथे किथे त मुर्गो यूनियन काउंसिल जे रिलीफ कमेटियुनि जे अॻवाननि उन्हनि रिलीफ कमेटियुनि खां अलॻि थियण जो चिता पिणु ॾेई छॾियो आहे। लॉकडाउन करण सां असां ग़रीब मिसकीन ते हिकिड़ा दिहाड़ी मज़दूर, हिकिड़ा होटल वारा, ट्रिब्यूनल वारा, दर्जी ऐं वीचारो दिहाड़ी ते जेको तगारी खणी मज़दूरी करण वारो उहो मिसकीन उन्हनि जी फाका कशी ते त हीउ 14 ॾींहं अॼु मटे पियो पंहिंजे लॉकडाउन खे। हिन महिल ताईं उन्हनि जी कंहिं बि सार संभाल कोन लथी आहे। के मुखैर हज़रात उहे बि हिन शहर में आहिनि, पर उहे बि वीचारनि वधि में वधि 50-100 बैग विराया आहिनि। से बि के किन जाइनि ते पहुता आहिनि, किथे पहुता ई कोन्हे। माण्हू खे 14 ॾींहं ॾियनि, माण्हू बुख ते वेठा आहिनि ऐं केरु असां वटि चूंडी ते निमाईंदो असांजो MP ऐं MLA केरु लड़ी कोन आयो आहे। उन्हनि कॾहिं हाल ई कोन पुछियो आहे तव्हांजे घर में जेको चूल्हो ॿरियो आहे या न। सो असांखे इंतिहाई ॾुख पियो थिए हिन असांजी तकलीफ़ चूंडियल निमाईंदनि ते। ऐं असांजो आख़िरी में इहा अर्ज़ु आहे त असीं चूंडियल निमाईंदा असांजा जेके बि आहिनि हिन आवाम जी सार लाइ आवाम जे वोटनि ते वञी महिरबानी करे ॾेई जे माण्हुनि जी ज़ाहिर करियो ऐं हितां जा मिसकिन माण्हू ग़रीब जेके फाका कशी ते गुज़ारनि ऐं असीं उन्हनि खे गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे जेको हिते माण्हू सां सहकार कयो वञे। ऐं कारोबार जेको आहे माण्हुनि जो तक़रीबन हल्को फुल्को जेको आहे कैंटीन वारो, होटल वारो, उन जो कारोबार बंदि आहे। बाक़ी वॾा जेके कारोबार आहिनि उहे सभु खुलिया पिया आहिनि। जेके करोड़पति माण्हू आहिनि उहे कारोबार कनि पिया। मिसकिन माण्हू जेको आहे उहो फाका कशी ते गुज़ारण में मजबूर आहे। उन्हनि जी पैरवी करियो, उन्हनि जी नुमाइंदगी करियो। UC खां अब्दुल करीम सिटी जो काउंसलर। तो असांखे चयो वियो त माना 390 बैग था ॾियूं सामान जा, जंहिंमें असांखे अॼु रिपोर्ट मिली आहे त 88 बैग था ॾियूं। ऐं असांजी ॾही सिटी जी ख़ुदि जी हिते 1700-1800 आहे आबादी जे हिसाब सां। असांखे AC साहब ॿुधाए त असां इनखे कहिड़े हिसाब सां विरायूं। कोरोना जी सूरत हाल बाबति जेको AC साहब वटि मीटिंग्स थियूं हुयूं उनमें इहो ॿुधायो वियो हो त 390 माण्हुनि जा तव्हां नाला जेके आहिनि सो दाख़िल करियो। उनजी असांखे लिस्ट ठाहे, उहो फारम मिलिया, लिस्ट ठाहे असांखे ॾियो। अच्छा, असां 360 माण्हुनि जा जॾहिं नाला लिखणु शुरू कया त हज़ारनि जे तादाद में माण्हू अची ॻाल्हिया। बहरहाल असां मेरिट ते उन शइ खे खयोसीं त जेके हिन वक़्तु हिन सूरत हाल खां वाक़ई मुतासिर थिया आहिनि असीं उनखे लिस्ट में शामिलु कयूं। अच्छा, कल्ह खां वठी असांखे हिकिड़ो मैसेज मिलियो आहे त हाणे तव्हांखे 390 जे बजाए 88 बैग्स जेके आहिनि उहे इमदादी सामान मिलनि था। ऐं मसइलो हीउ रहियो त जॾहिं 88 बैग्स मिलंदा त असीं उहो कहिड़े हिसाब सां उन्हनि माण्हुनि ताईं कीअं विराईंदासीं, केतिरनि माण्हुनि खे ॾींदासीं, जॾहिं त असांजी UC जेका आहे उनमें 6 दहियूं आहिनि ऐं तक़रीबन उनजी काफ़ी सारी जेको पॉपुलेशन आहे। त उनमें असां इहो कयो आहे त असांजा काफ़ी दोस्त जेके चेयरमैन, UC चेयरमैन ऐं टाउन जा चेयरमैन हज़रात आहिनि, उन सभिनी असां सां राब्ता कया आहिनि, असां उन सां कया आहिनि। त असां सुभाणे टंडो बागो में हिकिड़ी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं त उनमें इहो पंहिंजो मौक़ुफ़ रखंदासीं त जेका इमदाद आहे गवर्नमेंट जे तरफ़ां अणपूरी आहे, जेका जंहिंजे विराइण खां, जंहिंजी डिस्ट्रीब्यूशन खां असां माज़रत करियूं था ऐं असां उन पंहिंजी कमेटियुनि खां इस्तीफ़ा ॾियण जो सोचियो आहे। अच्छा, बाक़ी जेको डेली वेजिस वारो तबिको आहे उहो सख़्तु में सख़्तु मुतासिर आहे। कम से कम उन्हनि माण्हुनि ताईं असांजी इमदाद जेका पहुची सघे त इहा असांजी गवर्नमेंट खे ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे इहा गुज़ारिश आहे, अपील आहे। लॉकडाउन सबबु बेरोज़गार थींदड़ माण्हुनि खे रिलीफ ॾियण वारे हुकूमत जी संजीदगी जो पतो इन ॻाल्हि मां बि लॻाए सघिजे थो त 3 ॾींहंनि जे मुख़्तसर अरसे में पाकिस्तान जे हर शहर, ॻोठ, झरझंग ऐं घर घर वञी पोलियो जा फुड़ा पियारे सघण वारी हुकूमत ऐं उन जा इदारा अञा ताईं लॉकडाउन जे असर हेठि बेरोज़गार थींदड़ माण्हुनि जा के सही ऐं तसली बख़्श अंग अखर बि गॾु न आहिनि करे सघिया। ऐं इहा ॻाल्हि उन्हनि माण्हुनि तां छछोल ऐं चथर करण जे बराबरि आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त
त हिन मुश्किल दौर में चूंडियल नुमाइंदा ऐं हुकूमतूं हिननि ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि जो भरजलो ऐं सहारो बणिजी पंहिंजो आइनी इख़लाक़ी रियासती ऐं तारीख़ी किरदारु अदा कनि। अगरि तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो ऐं अञा ताईं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त पोइ जल्द खां जल्द असांजो ई चैनल सब्सक्राइब कयो। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर लाइक करियो, घंटी न विसारींदा, कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूरु कजो।